इहो अर्ज़ु कंदो हलां त जॾहिं को माण्हू मरीज़ थी पवंदो आहे, बिस्तर दाख़िल थींदो आहे, ऐं तव्हां जॾहिं कंहिं सुठे डॉक्टर ॾे वठी ईंदा आहियो खेसि, त उहो डॉक्टर आम ॻाल्हि आहे त टेस्टूं कराईंदा आहिनि। ब्लड टेस्ट करायो, शुगर अथसि न अथसि, कोलेस्ट्रॉल केतिरो आहे, ॿियूं केतिरियूं छा छा शयूं आहिनि, उनजे बुनियाद ते पोइ पाण वरी दवा कंदो आहे। इन सॼे प्रोसेस खे दवा खां अॻु में वारे प्रोसेस डायग्नोसिस चइबो आहे। डायग्नोसिस उहे कंदा आहिनि जिन खे इल्मु हुजे, अकुलु हुजे, ॼाण हुजे ऐं उन सब्जेक्ट जे बारे में पतो हुजे। त क़ौमूं जेके बि सुधरियल क़ौमूं आहिनि ऐं अण सुधरियल क़ौमूं आहिनि, दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा टर्म्स आहिनि, डेवलप्ड सोसाइटी, डेवलप्ड कंट्री, अंडर डेवलप्ड कंट्री। पर टियों आहे पस्तीअ में वियल मुल्क या पस्तीअ में वियल क़ौमूं। अलाए छो जे मां जेको कुझु मैनेजमेंट बि पढ़ी आहे, इंजीनियर बि आहियां, साइंस बि पढ़ी आहे, आर्ट्स बि पढ़ी आहे, पॉलिटिक्स बि ॾिठी आहे, मां सम्झां थो त ॾिसो कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हक़ीक़तूं आहिनि। सिंध हिकिड़ी हक़ीक़त आहे। सिंध हिकिड़ो मुल्क आहे जेको सवें सालनि खां रहियो आहे, पर सिंध फ़ैसिलो कयो त असां पाकिस्तान में रहंदासीं 1947 में। त हाणे असां अॻे अंग्रेज़नि जे मुल्क जा बाशिंदा हुआसीं। उन खां पोइ वरी जॾहिं हिंदुस्तान टुटो, पाकिस्तान ठहियो, हाणे असां पाकिस्तान जा बाशिंदा आहियूं। पर सिंध जिते वाहिद सूबो आहे इन्हनि सभिनी सूबनि में जंहिंजी पंहिंजी ज़बान आहे ऐं हुई। अंग्रेज़ जे दौर में बि सॼो रिकॉर्ड सिंधीअ में लिखियो वेंदो हो। त अॼु बि सिंध जॾहिं हेतिरो शाहूकार आहे सभिनी सूबनि में, असांजी जेका कलेक्शन आहे, जेको असां पैसा गॾु करे ॾियूं था पाकिस्तान खे, सो 65 खां 70% कलेक्ट करे था ॾियूं। मोट में असांखे जेतिरी पॉपुलेशन उनजे हिसे में 20% या 25% थो मिले। मां इहो बि नथो चवां पाकिस्तान जे ठाहिण में पहिरीं सिंध हुई जंहिं चयो त पाकिस्तान ठहे, सिंध असेंबली रिज़ोल्यूशन पास कयो। अॼु बि असां पाकिस्तान खे पंहिंजे कुल्हे ते खणी कामयाबु ज़रूरु कंदासीं, पर सिंधी माण्हू जे क़ीमत ते न, सिंधी माण्हू जे पस्तीअ जे क़ीमत ते न। हीअ पस्ती ख़तमु थियणु खपे। हितां जा पैसा हिते तइलीम ते ख़र्चु थियणु खपनि। ख़ासि तौर ते तइलीम ते जेके फंड न आहिनि, जेके हुकूमतूं नथियूं रखनि, उन्हनि सभिनी हुकूमतुनि जी पाण मुज़म्मत कयूं। ऐं जेकॾहिं हुन में मौजूदा हुकूमत बि शामिल आहे त उनजी वधीक मुज़म्मत कयूं, छो त हींअर मौजूदा ज़्यादती हाणे पई थिए असां सां। इन्हनि हुकुमराननि खे, इन्हनि सियासतदाननि खे, इन्हनि पार्लियामेंटनि खे पंहिंजा ॿचा कराची ऐं लंडन जे स्कूल में था पढ़ाइनि। उहे ग़रीबनि जा ॿचा जेके उन्हनि खे वोट ॾेई हिन मंज़िल ते पहुचाइनि था, उन्हनि जो ख़्यालु नथो थिए। छा तव्हां इन सभु सॼी सूरत हाल खे ईअं ई बर्दाश्त कंदो जीअं बर्दाश्त कंदा आया आहियो? हाणे वक़्तु आहे त असां सभु उथूं, जागूं ऐं वोट उनखे ॾियूं जे इन शर्त ते ॾियूं त असांजे ॿचनि जी तइलीम जो छा कंदे। हीअ जेके आईंदा जा अबा आहिनि, इन्हनि खे असां तरबियती अहिड़ी ॾियूं त हीअ असांजी जनरेशन खां पोइ जेका जनरेशन आई आहे उन वांगुरु शराफ़त जो मुज़ाहिरो न कनि, माठ करे न वियनि, बल्कि जिहाद कनि उन ज़ुल्म जे ख़िलाफ़। ज़ालिम ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ो जेको ज़ुल्म करे, ॿियो जेको ज़ुल्म बर्दाश्त करे। असां बि ज़ालिम आहियूं जेके ज़ुल्म बर्दाश्त था कयूं, हुकूमतुनि जो या हुकूमत जो या पार्लियामेंटन्स जो या सिविल सोसाइटीअ जो या उतां जे असर उन वॾेरे जो या उतां जे असर वारे माण्हूअ जो। हिन रेस ग़ुलाम नबी रिंद, रेस ग़ुलाम नबी खां रिंद बि हिकिड़ो ज़मींदार हो। इहो बि चऊं त वॾेरो हो, पर सलाम अहिड़नि वॾेरनि ते, सलाम अहिड़नि वॾेरनि ते जिन पंहिंजी औलाद खे पढ़ायो ऐं उन्हनि जो औलाद इन लाइक़ु आहे जो अॼु हुनजी औलाद हिन क़िस्म जी तक़रीब मुनाक़िद करे, हिन क़िस्म जी तक़रीब मुनाक़िद करे पंहिंजे वाल